ओम शांति। यदि जा महावाक्य जेड़ो लक्ष्य ओड़ो लक्षण द-177 जा महावाक्य अज बाप दादा हर बार जे मस्तक और नैनन द्वारा एक विशेष गाल ॾिसनि था। मस्तक और नैनन द्वारा एक विशेष गाल ॾिसनि था। अॼु ताईं लक्ष्य और लक्षण केतिरो समीप आहे कि ॿारनि जो लक्ष्य और लक्षण केतिरो समीप आहे। लक्षण जे प्रमाण लक्ष्य जे प्रमाण लक्षण प्रैक्टिकल रूप में केसि ताईं ॾेखारण में ॾींदो ये बाप दादा ॾिसनि पिया। लक्ष्य सभ जो ॾाढो ऊंचो आहे, लेकिन ओड़ा लक्षण भी धारण करणा खपनि न। त बाबा जी लक्ष्य तो सभिनि जो ॾाढो ऊंचो आहे, सूर्यवंशी लक्ष्मी नारायण ठहण, है न। लेकिन लक्ष्य तो ऊंचो आहे, लेकिन लक्षण में नंबरवार 3 प्रकार जा पुरुषार्थी ॾिठई बाबा। वो कहिड़ा आहिनि? हिकु त जंहिंखे ॿुधणु सुठो लॻंदो आहे, करिणो खपे, लेकिन ॿुधणु ईंदो आहे, करण में न ईंदो आहे। हिकु ॿार ॾिठई बाबा कि जंहिंखे ॿुधण में सुठो लॻंदो आहे, अरे वाह ईअं ठहिणो आहे, इहे गुण धारण करिणो आहे, लेकिन जॾहिं कर्म क्षेत्र में ईंदा आहिनि न त उहो करे न पाईंदा आहिनि। ॿिया प्रकार जा ॿार बाबा ॾिठई जो सोचदा आहिनि, सम्झदा बि आहिनि, कंदा बि आहिनि, लेकिन शक्ति स्वरूप न हुजण जे कारण डबल पार्ट वॼाईंदा आहिनि। हाणे हाणे ब्रह्मण, हाणे हाणे तीव्र पुरुषार्थी, हाणे हाणे हिम्मतहीन थी वेंदा आहिनि। मतिलबु हिक खे त ईअं सुठो लॻंदो आहे भई हा असां ईअं गाॾी हलाए सघंदा आहियूं, ॿिया माण्हू गाॾी हलाइण जी कोशिशि बि कंदा आहिनि, लेकिन हाणे हाणे हलाईंदा आहिनि, हाणे हाणे बीह रहंदा आहिनि। 5 विकार प्रकृति जा तत्व ॿिन्हिनि मां सां के न के जे वशीभूत थी वेंदा आहिनि। हिन करे लक्ष्य ऐं लक्षण में अंतर पइजी वेंदो आहे। बाबा चवनि था ॿिए प्रकार जे ॿार के न के 5 विकार या 5 तत्वनि जे वशीभूत थी वेंदा आहिनि। हिन करे लक्ष्य ऐं लक्षण में अंतर पइजी वेंदो आहे। इच्छा आहे, लेकिन इच्छा मात्र अविद्या ठहिण जी शक्ति न आहे। हिन कारण पंहिंजे लक्ष्य जी इच्छा ताईं पहुचंदा ई न आहिनि। बाबा चवनि था इच्छा आहे, लेकिन इच्छा मात्र अविद्या न ठही सघंदा आहिनि। मतिलबु 2 पाऊं आहिनि, हेॾे बि आहे, हेॾे बि आहे। इहा बि वठां बाबा खां, ऐं इहा दुनिया वारो बि न छॾां। त हिन जे कारण उहो पंहिंजे लक्ष्य ते पहुची न सघंदा आहिनि, ओड़ा लक्षण धारण न करे सघंदा आहिनि। 3 प्रकार जा ॿार हुया, उन्हनि खे बाबा ॾिठई जो ॿुधंदा आहिनि, सोचदा आहिनि, कंदा आहिनि, टिन्हिनि में समान हलंदा आहिनि। अहिड़ी आत्माउनि जो लक्ष्य ऐं लक्षण 99% समान हूंदो आहे। भई अॼु असां सुबुह जो रोज़ु मुरली ॿुधंदा आहिनि ॿार, हुन में बाबा असांखे केॾा सुठा सुठा पॉइंट्स धारणा जे लाइ ॿुधाईंदा आहिनि, केतिरी सारी सेवा जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि, केतिरे सारा योग जा तरीक़ा ॿुधाईंदा आहिनि। रोज़ु बाबा जी मुरली में ज्ञान जी ॻाल्हियूं बि, योग जी, धारणा जी, सेवा जी 4 पॉइंट्स मिलंदा आहिनि न। त तव्हां रोज़ जो लक्ष्य रखो कि अॼु मूंखे इहो धारण करिणो ई आहे, अॼु मूंखे हीअ सेवा करणी आहे। कोई बि पॉइंट वठी वठो, कंहिं बि रीति सां मां अॼु हीअ सेवा कंदमि। भले तव्हां घर गृहस्थी में रहंदा आहियो, धंधे ते आहियो या सेंटर में आहियो न, पंहिंजे हिसाब सां भई अॼु मूंखे इहा बाबा नई ॻाल्हि ज्ञान जी ॿुधाई अथई, त अॼु असांजी बुद्धि में हिकु ज्ञान जो पॉइंट। पोइ बाबा योग जे बारे में अलॻि अलॻि पॉइंट्स ॿुधाईंदा आहिनि। अॼु मां हिन रीति बाबा खे यादि कंदमि सॼो ॾींहुं। बाबा धारणा जे लाइ एॾी सारी पॉइंट्स ॿुधाईंदमि, अॼु मां इहे धारण कंदमि पको। बाबा सेवा जे लाइ एॾी सारी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। जीअं कल्ह बाबा चई न, पंहिंजे घर में जेको विज़िटिंग रूम आहे हुते चित्र रखी छॾो न। बाबा चई न कल्ह, ॾिसो वैसे बि घर में माण्हू कोई न कोई चित्र रखंदो ई आहे शो पीस जे लाइ। तव्हां इहे चित्र रखी छॾो,
कहिड़ो न कहिड़ो सीढ़ी जो गोले जो लक्ष्मी नारायण जे मथां शिव बाबा आहे। पोइ कोई बि अचे कंहिंखे बि ॿुधायो, माण्हू ॾिसी करे बि चईंदा अरे हिन चित्र इहे छा आहे, न नयो चित्र लॻंदो। त हीअ तव्हां घर वेठे वेठे बि ॾाढी सेवा करे सघंदा आहियो। त बाबा रोज़ रोज़ असांखे जो अलॻि अलॻि पॉइंट ॿुधाईंदा रहंदा आहिनि, त असां लक्ष्य रखूं कि अॼु असांखे हीअ करिणो आहे। अॼु असांखे हीअ नई ज्ञान जी पॉइंट बाबा ॿुधाई अथई, हीअ असांखे सभिनि खे ॿुधाइणी आहे। न कॾहिं बाबा चईंदा आहिनि न, जीअं बाबा चईंदा आहिनि बीमारी में हलचल में न अचो, या हीअं करो शो शाह में न वञो। ॾाढी सारी ज्ञान जी पॉइंट्स बाबा अॼु असांखे पाण खे चई। कंहिंखां बि पुछो भई तव्हां कलयुगी आहियो या सतयुगी आहियो, तव्हां भ्रष्टाचारी आहियो या श्रेष्ठाचारी आहियो। सभु कंहिंखां बि पुछो भई असां भ्रष्टाचारी आहियूं श्रेष्ठाचारी आहियूं। भई कंहिंखां बि तव्हां पुछी सघंदा आहियो भई असां देवी देवताउनि खे पूॼूं था त असांजो उहो धर्म, असां पंहिंजे पाण खे उन धर्म जा छो था चऊं। इहे ज्ञान जी ॻाल्हियूं माण्हुनि खां ई पुछो कि भई शिव जे मथां खीर छो चढ़ाईंदा आहिनि, अकदतूर छो चढ़ाईंदा आहिनि। पोइ उन्हनि खां ई पुछी करे पोइ उन्हनि खे उत्तर ॾेई छॾो कि हा असांखे ईअं ॿुधाईंदा आहिनि, असांखे ईअं ॿुधाईंदा आहिनि। हीअं करे तव्हां कंहिंखे बि रोज़ बाबा जो ज्ञान ॾेई सघंदा आहियो, घर वेठे बि। त इहे लक्ष्य रखो, त असां जेको लक्ष्य रखंदासीं अगरि उन प्रमाण असां सॼो ॾींहुं हलियासीं त असां बाबा चई न 3 प्रकार जा पुरुषार्थ थी वेंदा आहिनि। हिक खे मुरली ॿुधणु सुठो लॻंदो आहे, करणु न। हिकु ॿुधी करे कंदा आहिनि लेकिन पोइ रुकी वेंदा आहिनि, ऐं हिकु ॿुधंदा बि आहिनि कंदा बि आहिनि, सोचंदा बि आहिनि, मनन बि कंदा आहिनि। त चेक करो असां कहिड़े क्वालिटी वारी आत्मायूं आहियूं। वर्तमान समय हर हिकु ब्राह्मण जे संकल्प ऐं बोल खे लक्ष्य जी कसौटी ते चेक करिणो आहे। लक्ष्य जे प्रमाण संकल्प ऐं बोल आहिनि। लक्ष्य आहे फ़रिश्तो सो देवता ठहिण जो। बाबा रोज़ रोज़ असांखे इहे ई त पढ़ाईंदा आहिनि न। मनुष्य खां पहिरियों असां फ़रिश्तो ब्राह्मण सो फ़रिश्तो सो देवता। त अॼु बाबा असांखे फ़रिश्तो ठहिण लाइ कहिड़ो ज्ञान ॾिनई, सो असां देवता ठही वञूं। जीअं लौकिक परिवार ऐं ऑक्यूपेशन जे प्रमाण पंहिंजो संकल्प बोल ऐं कर्म चेक कंदा आहियो, उहो ई न लौकिक में चईंदा न अरे असां त फलाणे जा ॿार आहियूं, असांखे हीअं न सोचणो खपे, असांखे हीअं न ॻाल्हाइणो खपे, असांखे हीअं न करिणो खपे। न चईंदा न अरे तव्हांजे मम्मी पापा तव्हांखे हीअं सेखारियो अथई, न हीअं न ॻाल्हाए, पापा मना कयो अथई, मम्मी मना कयो अथई। त जे लौकिक परिवार व ऑक्यूपेशन जे प्रमाण पंहिंजे संकल्प बोल कर्म हूंदा आहिनि, चेक कंदा आहियो। उहे असां ब्राह्मण आत्मायूं पंहिंजे ऊच ते ऊच परिवार ऐं ऑक्यूपेशन खे साम्हूं रखंदे वे हलंदा आहियूं। भई हाणे तव्हां कोई कंहिं बि फलानी जाति जा न आहियूं, असां हाणे बाबा जो ॿार ठही करे असां ब्राह्मण आत्मायूं आहियूं। भले दुनिया वारनि जे हिसाब सां असां उन कास्ट जा आहियूं, लेकिन असांखे अंदरि त पतो आहे न, सम्झ आई आहे न असां हाणे केरु आहियूं। असां ऊच ते ऊच बाप जा ऊच ते ऊच परिवार जी आत्मायूं आहियूं। हिन सृष्टि ते जो आदि धर्म आहे ब्राह्मण धर्म, हुनजा असां हुनजे परिवार जा मेंबर्स आहियूं। असांजो ऑक्यूपेशन छा आहे? असांजो ऑक्यूपेशन छा आहे? सर्व खे सुख शांति ॾियणु न, पवित्र रहणु ऐं सभिनि खे पवित्रता जो ज्ञान ॾेई करे उनखे पवित्र ठाहिणु। अॼु बाबा चई न स्वयं जो बि कल्याण करो, ॿियनि जो बि कल्याण करो। घर गृहस्थी में रही करे ख़ुदि बि पवित्र रहो, चलो ॿियो कुझु बि नथा करे सघो, लेकिन जो बाबा असांखे पवित्रता जी धारणाउनि जी जेकी ज्ञान ॾेई करे असांजे जीवन खे परिवर्तन करनि था, उहो त असां ॿियनि खे ॿुधायूं न। उहो कीअं? असां अगरि चई करे न ॿुधायूं त असां कर्मनि में लाहे करे स्वयं जे जीवन में जॾहिं परिवर्तन ईंदो त माण्हू बि सिखंदा। त पंहिंजे हिन ऑक्यूपेशन खे यादि रखो। वर्तमान मर्जी व ब्राह्मण जन्म नेचुरल स्मृति में रहंदो आहे, बाबा चवनि था। वह पास्ट शूद्रपन जा लक्षण नेचुरल रूप में रहंदा आहिनि।
छा यादि रहंदो आहे कि मां अञा ताईं फलानो फलानी आहियां, फलानो फलानो आहियां, कि मां आत्मा हाणे ब्रह्मण आत्मा आहियां, परमात्मा जो ॿारु आहे। मां हाणे बाबा जो हथु पकड़ियो आहे, श्रीमत रूपी हथु। हाणे मुंहिंजो हर संकल्प बोल कर्म उअं ई हुजिणो खपे। शूद्रपन जो लक्षण जरा बि न हुजिणो खपे। जहिड़ो जन्म थींदो आहे ओड़ो कर्म कंदा आहिनि न। श्रेष्ठ जन्म जे कर्म बि स्वतः ई श्रेष्ठ थींदा आहिनि। अगरि महिनत लॻंदी आहे त ब्रह्मण जन्म जी स्मृति घटि आहे। अगरि असांखे अञा बि धारणा करण में महिनत थी लॻे न, जो बि बाबा चवनि था मतिलबु असांखे स्मृति न आहे। ॾिसो लेडीज़ जे लाइ त ॾाढो ई सुठो आहे न। हिकु लेडी खे त हिकु घरु छॾे करे ॿियो वञिणो हूंदो आहे, त हुनखे हिकु रीति रस्म छॾे करे ॿियो अपनाइण में हुनजी आदत पइजी वई आहे न। जेंट्स खे बि चलो थींदी आहे भई ईअं, लेकिन लेडीज़ जे लाइ त ॾाढो ई सहज आहे। हा भई पहिरियों हूअं चईंदा हुआ, हाणे ससु हीअं चईंदी आहे, हीअं करो हूअं करो, त उनखे स्मृति जल्दी हाणे भई हिकु कुल मां हाणे ॿिए कुल मां आई आहे, ॿिए कुल में आई आहे, त हाणे यादि रखो असां हिकु शूद्र कुल खे धर्म खे छॾे करे, शूद्र कुल खे छॾे करे असां ब्राह्मण कुल जी आत्मायूं आहियूं। त दुनिया जे हिसाब सां भले ई असां उहा आहियूं, लेकिन असांखे अंदरि इहे यादि रहणो खपे त ओड़ा असांजा श्रेष्ठ कर्म, श्रेष्ठ लक्ष्य, श्रेष्ठ जन्म जो बर्थ राइट, जन्म सिद्ध अधिकार आहे न, ये यादि रखो। त ब्रह्मण जन्म जी स्मृति अगरि रहंदी, कोई बि ॻाल्हि मुश्किल न आहे। तव्हां न ईअं न सम्झो भई असां पवित्र, तव्हां अगरि ख़ुदि खे ब्रह्मण सम्झी करे हलंदव कि मां हाणे बाबा जो ॿारु आहियां त मूंखे उहो करिणो ई आहे, त दुनिया वारा बि तव्हांखे मना न करे सघंदा, उहो बि तव्हांखे रोकण न ईंदा। जेसि ताईं तव्हां मन में पको न कंदा आहियो न, तेसि ताईं दुनिया वारा बि तव्हांखे विघ्न विझंदा। त वास्तव में श्रेष्ठ कर्म व श्रेष्ठ लक्ष्य, श्रेष्ठ जन्म जो बर्थ राइट, जन्म सिद्ध अधिकार असांजो श्रेष्ठ कर्म करणु। जीअं लौकिक जन्म में स्थूल संपत्ति बर्थ राइट हूंदी आहे न, उहा ई ब्रह्मण जन्म जो दिव्य गुण रूपी संपत्ति। असांखे हाणे कहिड़ी संपत्ति बाबा कहिड़ो वरसो थो ॾिए, हाणे दिव्य गुण रूपी संपत्ति ॾियनि था न, गुण ई ॾियनि था न, ईश्वर सुख शक्ति, ये असांजो बर्थ राइट आहे। जॾहिं खां मां चयो कि हा मां आत्मा बाबा जो ॿारु आहियां, त सदा शक्तिशाली स्थिति, सदा गुणवान स्थिति, सदा ईश्वर सुख में रहणु, शांति में रहणु, शक्तिशाली स्थिति में रहणु, गुणवान थी करे रहणु, ये मुंहिंजो बर्थ राइट आहे। जे कोई बि ॿारु जनम दो त चईंदा न हाणे हिनजी इहे सभु हिन जो ई आहे, नेचुरल थी वेंदो आहे। कोई बि शादी करे ईंदो, अॼु न त कल्ह घर जी ज़िम्मेवारी हुनखे नुंहं खे ॾियणी आहे, हुनजो ई घरु आहे, हाणे उहो ई हुनखे ई संभालणो अथसि। त ईअं ई बाबा खे बाबा चयो ऐं दिव्य गुण रूपी संपत्ति, शक्तियूं, सुख असांजो बर्थ राइट थी वेंदो आहे। बर्थ राइट जो नशो नेचुरल रूप में रहंदो ई आहे। महिनत करण जी आवश्यकता ई न आहे। अगरि महिनत करणी पवंदी आहे त अवश्य संबंध ऐं कनेक्शन में कोई कमी आहे। बाबा चवनि था अगरि असांखे हाणे बि महिनत करणी पवंदी आहे न, गुण शक्तियूं धारण करण में, अतींद्रिय सुख जी अनुभूति करण में अञा महिनत थी लॻे, मतिलबु असां बाबा खे पंहिंजो ठातो ई न आहे। अञा ताईं उहो मुंहिंजो जिगरी, मुंहिंजो बाबा आहे, उहो चयो ई न आहे। हिकु बार बाबा, मुंहिंजो बाबा चई छॾियो न, त बाबा बि असांखे न छॾंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि न, जो ॿार मूंखे पंहिंजो सम्झी करे हलंदा आहिनि, पंहिंजो सभु कुझु मूंखे ॾेई करे हलंदा आहिनि, बाबा हुनजी रिस्पॉन्सिबिलिटी खणी छॾंदो आहे। पोइ हुनखे कोई जीवन में महिनत ई न करणी पवंदी आहे। त बाबा चवनि था कि अगरि महिनत करणी पवंदी आहे त अवश्य संबंध ऐं कनेक्शन में कोई कमी आहे। पंहिंजे पाण खां पुछो
बर्थ राइट जो नशो रहंदो आहे। हिन नशे में रहण सां ई लक्ष्य ऐं लक्षण समान ईंदो। ॿियो कुझु बि पुरुषारथ न करो, बसि इहे ई हिकु पुरुषारथ करो। असांखे सदा हर घंटे में यादि करो, हर समय यादि करो कि मां बाबा जो ॿारु आहियां। तव्हां सिर्फ़ु इहे ई पुरुषारथ करो, तव्हांजे जीवन में ॾाढो परिवर्तन अची वेंदो। घड़ी घड़ी यादि करो कि मां कंहिंजो ॿारु आहियां। जीअं प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट जे ॿार खे नशो कीअं चढ़ंदो आहे, जॾहिं वो घड़ी घड़ी यादि स्मृति में लाईंदो न, अरे मां त प्राइम मिनिस्टर जो ॿारु आहियां। छो जी पहिरियों त न हुयो, प्राइम मिनिस्टर त हिकदमि विच विच में ठहींदा आहिनि न सभु, त जॾहिं खां ठहियो त हुनखे बार बार स्मृति में लाइणी पवंदी आहे, अरे मां त हाणे प्राइम मिनिस्टर जो ॿारु आहियां, मां त प्रेसिडेंट जो ॿारु आहियां, मां त इहे बि करे सघंदो आहियां, इहे बि करे सघंदो आहियां, इहे बि करे सघंदो आहियां। त हुनखे उहो नशो चढ़ंदो अथसि। ईअं ई तव्हां कुझु बि पुरुषारथ न करो, अगरि इहे ई कंदासीं न कि मां बाबा जो ॿारु आहियां, मुंहिंजो पीउ भॻवानु आहे, बाबा मुंहिंजो पीउ आहे, मां बाबा जो ॿारु आहियां, त असांजी चाल चलन बोल व्यवहार में ऑटोमेटिकली चेंज ईंदो वेंदो। असांखे कुझु बि पुरुषारथ न करिणो पवंदो, ऑटोमेटिकली परिवर्तन ईंदो वेंदो। त हिन नशे में रहण सां लक्ष्य ऐं लक्षण समान थी वेंदा आहिनि। हिन जे लाइ सहज युक्ति आहे जंहिंसां महिनत सां मुक्ति मिले, वो कहिड़ी आहे कि स्वयं खे जो आहियां जहिड़ो आहियां, जे श्रेष्ठ बाप जो, जे श्रेष्ठ परिवार जो आहियां ओड़ो ॼाणंदा आहियो, लेकिन हर समय मञदा न आहियो, पंहिंजे खे मञी करे हलो। बाबा उन ॾींहुं चई न, तव्हांजो सत्य स्वरूप ऐं बाप जो सत्य स्वरूप स्मृति में रखंदासीं न, त असां में सत्यता जी शक्ति अची वेंदी आहे। सत्य सोचणु ॻाल्हाइणु करणु, त असांजो लक्ष्य ऐं लक्षण प्रैक्टिकल में ईंदो वेंदो। पंहिंजी तक़दीर जी तस्वीर खे न ॾिसंदा आहियो, त बाबा चवनि था छा करो, महिनत सां मुक्ति जे लाइ स्वयं खे जो आहियां जीअं आहियां, जे श्रेष्ठ बाप जो आहियां, जे श्रेष्ठ परिवार जो आहियां, उहो ॼाणंदा आहियो, लेकिन हर समय मञदा न आहियो। त मञी करे हलो। पंहिंजी तक़दीर जी तस्वीर न ॾिसंदा आहियो, उहो ॾिसो मुंहिंजी तक़दीर केॾी ऊची आहे, मुंहिंजी बुद्धि केॾी सुठी आहे कि मां बाप खे पहचानियो। अगरि सदैव पंहिंजी तक़दीर जी तस्वीर खे ॾिसंदा रहो, त जीअं साकार शरीर खे ॾिसंदे हुए नेचुरल देह जी स्मृति ईंदी आहे न, देह जी स्मृति ईंदी आहे न, त बाबा चवनि था जीअं साकार देह खे ॾिसी करे देह जी स्मृति स्वरूप रहंदे हुए उहो ई नेचुरल तक़दीर जी तस्वीर जे स्मृति में रहंदो। त बाबा चवनि था अगरि सदैव पंहिंजी तक़दीर जी तस्वीर खे ॾिसंदा रहो, त जीअं साकार शरीर खे ॾिसंदे हुए नेचुरल देह जी स्मृति स्वतः ई रहंदी आहे, उहा नेचुरल तक़दीर जी तस्वीर जी स्मृति में रहंदो। हलंदे हलंदे वाह बाबा, वाह मुंहिंजी तक़दीर जी तस्वीर, ये अजपा जाप अर्थात मन सां इहा आवाज़ निकिरंदो रहे। बाबा चवनि था इहे निकिरंदो रहे। जो भगत माण्हू अनहद आवाज़ ॿुधण जो प्रयत्न कंदा आहिनि, इहे तव्हांजी ई स्थिति जो गायन भक्ति में हलंदो आहे। जॾहिं असां हिन स्मृति में रहंदासीं न सदा, कहिड़ी कि वाह मुंहिंजी तक़दीर, त असां ईअं मन में सदा पंहिंजो ई तक़दीर जी गुणगान कंदा रहंदासीं। त भगत माण्हू इहे जेका अजपा जाप कंदा आहिनि, इहे किथां कढियो अथनि? जॾहिं असां हिते सदा पंहिंजी तक़दीर जी खे सदा यादि रखंदा आहियूं, त हिन जे कारण भगत माण्हू बि अनहद आवाज़ ॿुधण जो प्रयत्न कंदा आहिनि। उहे बि इहे ई कंदा रहंदा आहिनि। पंहिंजी कल्प पहिरों जी ख़ुशी में सदा नचण जो चित्र, जंहिंखे रास लीला जो चित्र चईंदा आहिनि, हर गोपी व गोप सदा गोपी वल्लभ सां गॾु रास कंदे हुए ॾेखारींदा आहिनि।
त इहे असां सदा बाबा सां गॾु, अॼु बाबा चई न, ज्ञान गुण शक्तियुनि जे रत्ननि सां खेॾो। त जॾहिं असां हाणे बाबा सां गॾु यादि में सदा मस्तु रहंदा आहियूं, ज्ञान रत्ननि सां खेॾंदा आहियूं, इन जो भक्ति मार्ग में छा ॾेखारियो अथनि कि कृष्ण हर हिकु गोपी सां गॾु खेल थो खेॾे, रास थो करे। हिते असां हिकु बाबा सां करूं था न, असल में बाबा सां गॾु असां सभु आत्मा ई, कृष्ण त न कंदो। ये जेका भागवत गीता में चरित्र लिखा आहिनि, इहे शिव बाबा जा ई लिखल आहिनि। ये ख़ुशी में नचण जो यादगार चित्र आहे। तव्हांजे प्रैक्टिकल चरित्र जो चित्र ठहियो आहे न, ये प्रैक्टिकल चरित्रवान चित्र सदा ॾेखारे में ईंदो आहे। ये अनुभव कंदा आहे कि ये मुंहिंजो ई चित्र आहे। इनखे चइबो आहे तक़दीर जी तस्वीर। ॾिसो भक्ति में बि अलॻि अलॻि तव्हां ॾिसो, हाणे सरस्वती जी कल्ह पूजा थी, कॾहिं कंहिंजी थींदी, कॾहिं कंहिंजी थींदी। हर देव देवी जी विशेषता ॾिसो ऐं पंहिंजे पाण खे चेक करो हिन संगम युग ते, त तव्हांखे सम्झ में ईंदो कि असां जो करूं था उहो असांजो उहो यादगार माण्हू ईअं मल्हाइनि था। रोज़ पंहिंजी तक़दीर जी तस्वीर खे ॾिसंदे हुए हर कर्म कंदव त महिनत सां मुक्त थी वेंदव, बर्थ राइट जी ख़ुशी जो अनुभव कंदव। बाबा चवंदा रोज़ पंहिंजी तक़दीर जी तस्वीर खे ॾिसंदे हुए हर कर्म कंदव। ये असांजी तक़दीर जी तस्वीर केॾी सुठी आहे, त महिनत सां मुक्त थी वेंदव, बर्थ राइट जी ख़ुशी अनुभव कंदव। हाणे महिनत करण जो समय न आहे, हाणे त ये स्मृति स्वरूप ठहो। जो ॼाणणो हुयो उहो ॼाणे वरितो, जो पाइणो हुयो उहो पाए वरितो। हीअं अनुभव कंदा आहियो। बाप दादा त हर हिक जी तक़दीर जी तस्वीर ॾिसी हर्षित थींदा आहिनि। भई ज्ञान त असां ॿुधी वरितो हाणे न, त हाणे असांखे इहे स्वयं में धारणा करो। बाप दादा त हर हिक जी तक़दीर जी तस्वीर ॾिसी करे सदा हर्षित रहंदा आहिनि। तत्वम, ईअं ई तत्वम बाबा चए थो, तव्हां बि ख़ुदि जी तक़दीर जी तस्वीर ॾिसी करे सदा ख़ुशि रहो कि असांखे केॾो ऊचो भाग्य मिलियो आहे, असांखे केॾी ऊची प्राप्ति थी थिए। बाप दादा खे विशेष आश्चर्य हिन ॻाल्हि जो लॻंदो आहे कि मास्टर सर्वशक्तिवान श्रेष्ठ तक़दीरवान नंढी नंढी ॻाल्हियूं, नंढी नंढी उलझननि में कीअं उलझी वेंदा आहिनि। जीअं हिकु शेर चीटी सां घबराइजी वेंदो आहे न, अगरि शेर चए मां चीटी खे कीअं मारां, छा करां, त छा सोचंदो, संभव ॻाल्हि लॻंदी या असंभव लॻंदी आहे। अगरि शेर चए मां चीटी खे कीअं मारां, छा करां, त छा सोचंदो, संभव ॻाल्हि लॻंदी आहे या असंभव लॻंदी। ईअं ई मास्टर सर्वशक्तिवान जरा सी उलझन में उलझी वञनि त छा बाप खे संभव ॻाल्हि लॻंदी या आश्चर्य जी ॻाल्हि लॻंदी। बाबा चवंदा हिन करे हाणे नंढी नंढी उलझननि सां घबराइण जो समय न आहे। हाणे त सर्व सुलझी हुई आत्माउनि खे, हाणे त सभु उलझी हुई आत्माउनि खे कढण जो समय आहे। हाणे त असांखे सर्व उलझी हुई आत्माउनि खे कढण जो समय आहे। हाणे असां ई पंहिंजी उलझननि में उलझल हूंदासीं, स्वभाव संस्कारनि जे टकर में रहंदासीं, त असां ॿियनि खे कीअं कढी सघंदासीं। सम्झो इहे बचपन जी ॻाल्हियूं आहिनि। मास्टर रचयिता जे लाइ इहे बचपन जी ॻाल्हियूं शोभदा न आहिनि। हिन करे चयो कि सदैव उमंग उल्लास जी रास में नचंदा रहो। बाबा चवंदा सदा वाह मुंहिंजो भाग्य, वाह भाग्य विधाता बाबा वाह। हिन सूक्ष्म मन जी आवाज़ खे ॿुधंदा रहो। नचण सां गॾु गॾु जीअं साज़ खपे न, त ये अनादि मन जो आवाज़ ॿुधंदा रहो, ख़ुशी में नचंदा रहो कि वाह मुंहिंजी तक़दीर, वाह मुंहिंजो बाबा वाह। अहिड़ा सदा बर्थ राइट जी नशे में रहण वारी,
ईश्वरीय मस्ती में सदा रहण वारी असांजी सदा बर्थ राइट जे नशे में रहण वारा ॿार अहिड़ा सदा ईश्वर मस्ती में सदा रहण वारा ॿार महिनत सां मुक्त थियण वारा लक्ष्य ऐं लक्षण खे समान करण वारा सर्व उलझननि सां कढण वारा ॿियनि खे बि अहिड़ी श्रेष्ठ तक़दीर वारा पद्मा पदम भाग्यशाली ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते असांजी बि बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।